पर क़ुरान ही सब 1400 साल पहिरियां ई ॿुधायो आहे। बिग बैंग, ब्लैक होल, अर्थ रोटेशन, यूनिवर्स एक्सपेंशन, आयरन, फिंगरप्रिंट, न्यूरोप्लास्टिसिटी ऐं ह्यूमन क्रिएशन। क़ुरान इस्लाम मज़हब जो सभ खां इम्पोर्टेंट हिस्सो आहे। शायद तव्हांखे ख़बर न हूंदी त ही किताब जेको तव्हांजे घरनि में रखियल आहे उन में केतिरा राज़ लिखियल आहिनि। मक्का जे वेझो हिकु जबल आहे जंहिंखे जबल हिरा चयो वेंदो आहे। हिन जॻह ते अल्लाह जे आख़िरी नबी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते अल्लाह जे फ़रिश्ते हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम सां मुलाक़ात थी, जिते नबी पाक खे अल्लाह जे तरफ़ां पहिरियों मैसेज मिलियो जेको सूरत अल अलक़ जी पहिरीं आयत हुई। उन ॾींहं खां पोइ हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम ईंदा रहिया ऐं अल्लाह जो पैगाम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं पहुचाईंदा रहिया। हितां खां ई इस्लाम जो आगाज़ थियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम माण्हू ताईं पहुचायो ऐं माण्हू मुस्लमान थींदा रहिया। जीअं को पैगाम अल्लाह जे तरफ़ां अचे त नबी पाक उहो पैगाम सहाबा खे ॿुधाईंदा हुआ। नबी पाक जा सहाबी जीअं ई उन पैगाम खे ॿुधंदा हुआ त उन खे फ़ौरन यादि करे छॾींदा हुआ या वरी खजी जे पननि ऐं पत्रनि ते लिखी छॾींदा हुआ। इहो सिलसिलो 23 सालनि ताईं हलियो। आख़िर 63 सालनि जी उमिरि में नबी पाक हिन दुनिया मां परदो खयो। नबी पाक जी हिन दुनिया मां वञण खां पोइ हज़रत अबू बकर जेको नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथी ऐं सोहरो हुयो, यानी उनखे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सक्सेसर चूंडियो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में क़ुरान किताब जी शिकिल में न हुओ। उन वक़्तु क़ुरान माण्हुनि जी दिलनि में हूंदो हो ऐं पथर, हदियुनि ऐं पननि ते क़ुरान जूं आयतूं लिखियल हूंदियूं हुयूं। जॾहिं हज़रत अबू बकर जो दौर आयो त उन वक़्तु यमामा जी जंग थी हुई। हीअ जंग हज़रत अबू बकर ऐं मुसलमा जेको हिकु कूड़ो हो ऐं पाण खे नबी चूंडियो हो, हिननि ॿिन्ही जे विच में हीअ जंग थी। जॾहिं हीअ जंग थी त हिन जंग में 17 अहिड़ा मुस्लमान शहीद थिया जिन खे क़ुरान यादि हुओ, जिन में हिकु सहाबी सालिम अल मौला अबू हुज़ैफ़ा हुआ, जिन खे नबी पाक क़ुरान खे वठी घणो यकीन कंदा हुआ। हिन सहाबियुनि जी शहादत खां पोइ हज़रत उमर हज़रत अबू बकर खे सभिनी आयतुनि खे हिकु किताब जी सूरत में गॾु करण जे लाइ राज़ी कयो ऐं हिन कम जी ज़िमेदारी ज़ैद बिन साबित खे ॾिनी वई। पोइ जॾहिं हज़रत उस्मान ख़लीफ़ा थिया, कॉन्स्टेंटिनल स्केलेटन खे कंपाइल कयो त जीअं माण्हू क़ुरान खे सही तरीक़े सां पढ़ी सघनि। जॾहिं खां ही क़ुरान किताब जी शिकिल में आयो आहे त हिन पंहिंजो ख़ासि थियण जो सबूत ॾिनो आहे। जीअं जीअं साइंस तरक़ी करे रही आहे त क़ुरान जा राज़ असांजे साम्हूं खुली रहिया आहिनि। जंहिं ॿोलीअ में क़ुरान नाज़िल थियो उहा अरबिक लिटरेचर जी सभ खां बहितरीन ऐं परफेक्ट शिकिल आहे। हिन किताब जो हर लफ़्ज़ ऐं जुमिलो पंहिंजे मयार ते पूरो लहे थो। हीअ किताब हिकु ई सब्जेक्ट खे हर रिपीट करे थो ऐं हर दफ़े हिन जी डिस्क्रिप्शन नए नमूने जी निकिरी ईंदी आहे। हिन जा सभु लफ़्ज़ वॾी ख़ूबसूरतीअ सां गॾु हिक ॿिए सां ठहियल आहिनि। हिन किताब खे अॼु ताईं 1400 साल थी विया आहिनि ऐं अॼु ताईं हिन लेवल जो किताब न आहे ठहियो। हिन तरह जा किताब इंसान जे लाइ लिखणु इम्पॉसिबल आहे। जीअं अल्लाह क़ुरान में सूरत अल इसरा जी आयत नंबर 88 में ॿुधायो आहे त तूं फरमा जेकॾहिं माण्हू ऐं जिन सभु हिन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थी वञनि त हिन क़ुरान जहिड़ो किताब खणी अचनि त हिन जहिड़ो खणी अची बि न सघंदा, जेकॾहिं भली ही हिक ॿिए जा मददगार बि थी वञनि। नबी पाक बि पंहिंजी ज़िंदगी में जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उन्हनि में बि अहिड़ी अपील न आहे जेका क़ुरान में आहे। उन मां इहो साबित थियो त हीउ क़ुरान नबी पाक पंहिंजे तरफ़ां न आहे ठाहियो, बल्कि अल्लाह जे तरफ़ खां नाज़िल थियो आहे। एतिरे क़दुरु जो इमाम अली अलैहिस्सलाम नंढपिण खां क़ुरान पढ़ियो हुओ ऐं इमाम अली अलैहिस्सलाम जे इल्म जा चर्चा बि तव्हां ॿुधा हूंदा। पर नहजुल बलागा जंहिं किताब में मौला अली अलैहिस्सलाम जा खुतबा लिखियल आहिनि, हिन किताब जी अपील बि क़ुरान जी बराबरि न आहे, छो जो हीअ किताब सभिनी खां यूनिक आहे। हिन खे ॿुधण वारनि खे यकीन ईंदो आहे त हीउ सच आहे। हिन जा लफ़्ज़ इंसान जे रूह में लहंदा आहिनि, जंहिंजो सबूत असांखे हदीसुनि में बि मिलंदो आहे। हिकु दफ़े अबू जहल ऐं अबू सुफियान जेको उन वक़्तु इस्लाम जा सभ खां वॾा दुश्मन हुआ, हिकु राति हू लिकी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़ुरान पढ़ंदे ॿुधी रहिया हुआ। हिन खां अलावा केतिरा ई माण्हू त सिर्फ़ु क़ुरान ॿुधी मुस्लमान थी विया। अल्लाह क़ुरान में फरमाए थो ऐं हीअ उहा किताब आहे जंहिंखे असां बरकत जे हिसाब सां नाज़िल कयो आहे। हिन जी पैरवी कयो ऐं परहेज़गार थियो त जीअं तव्हां ते बि रहम कयो वञे। क़ुरान पढ़ण सां दिमाग़ में केतिरा ई ड्रास्टिकली चेंजिस ईंदियूं आहिनि। तव्हांखे ख़बर न हूंदी त हिकु रिसर्च जे मुताबिक़ क़ुरान पढ़ण सां डिप्रेशन ऐं एंज़ाइटी परे थी वेंदी आहे। हिन रिसर्च जो लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में मिली वेंदो। हिन रिसर्च में मुख़्तलिफ़ माण्हुनि खे ऑब्ज़र्व कयो वियो, जीअं स्टूडेंट्स, प्रेग्नेंट वुमेन, एथलीट, ऐं पोइ हीअ ख़बर पई त क़ुरान पढ़णु इंसान जे लाइ कंहिं थेरेपी जी तरह आहे जेको डिप्रेशन ऐं एंज़ाइटी खे परे करे थो। प्रेज़ेंट स्टडीज़ मां ख़बर पई त क़ुरान पढ़णु दिमाग़ जे लाइ म्यूज़िक ॿुधण जहिड़ो आहे, छो जो हिन सां दिमाग़ में डोपामाइन रिलीज़ थींदो आहे।
ही केमिकल दिमाग़ जी खुराक आहे। क़ुरान ओवर द टाइम मुस्लिम सिविलाइजेशन जी मेंटल कैपेबिलिटी खे बहितर कयो आहे। क़ुरान जी सिर्फ़ राइटिंग यूनिक न आहे, पर हिन में केतिरनि ई सवालनि जा जवाब लिखियल आहिनि, जंहिंजा जवाब साइंस खे हाणे वञी मिलिया आहिनि। पर क़ुरान ही सभु 1400 साल पहिरियां ई ॿुधायो आहे। बिग बैंग, ब्लैक होल, अर्थ रोटेशन, यूनिवर्स एक्सपेंशन, आयरन, फिंगरप्रिंट, न्यूरोप्लास्टिसिटी ऐं ह्यूमन क्रिएशन, हिन सभिनी खे क़ुरान एक्सप्लेन कयो आहे, जेको अॼु साइंस खे ॼाण में एतिरो वक़्तु लॻी वियो आहे। क़ुरान जो ही मिरेकल वॾो इंट्रस्टिंग आहे। जीअं असां ॼाणूं था त असांजो सोलर सिस्टम में टोटल 8 प्लैनेट्स आहिनि, पर इंट्रस्टिंग ॻाल्हि हीअ आहे, इंटरनेशनल एस्ट्रोनॉमिकल यूनियन 3 ड्वार्फ प्लैनेट्स खे सोलर सिस्टम जो हिसो ॿुधायो आहे ऐं हीअ ॻाल्हि क़ुरान मजीद पहिरियां ई ॿुधाए छॾी हुई। क़ुरान में हज़रत यूसुफ पंहिंजे पीउ खे ॿुधाए थो त उन ख्वाब में 11 प्लैनेट्स खे ॾिठो आहे। सिर्फ़ इहो ई न, पर तव्हां सभु इहो चङी तरह ॼाणो था त असां पंहिंजे दिमाग़ सां सोचींदा आहियूं, पर क़ुरान चवे थो त इंसान जी दिलि बि सोचींदी आहे। तव्हां बिल्कुलु सही ॿुधो, हीअ शइ जेका असांजे रत खे पंप कंदी आहे, क़ुरान चवे थो त असां हिन सां सोचींदा आहियूं। अञा ताईं त सभिनी खे इहो इम्पॉसिबल लॻंदो हूंदो, पर रिसेंटली हिकु नई डिस्कवरी थी आहे, जंहिं इहा ख़बर पई आहे त इंसान जी दिलि में 40,000 स्पेशलाइज़ सेल्स हूंदा आहिनि, जंहिंखे सेंसरी न्यूराइट्स चयो वेंदो आहे। ही सेल्स आज़ादी सां सोचींदा आहिनि ऐं महसूसु कंदा आहिनि। साइंस यकीन कंदी आहे त हिन दुनिया में पाणी मिटियोस जे ज़रिए आयो आहे। ही क़ुरान ही बि पहिरियों ॿुधाए छॾियो आहे। ऐं सिर्फ़ु इहो ई न, पर क़ुरान ही बि चवे थो त असां हर ज़िंदा शइ खे पाणीअ मां ठाहियो आहे। हाणे साइंस खे इहा ख़बर पई आहे त सेल्स जो जेको साइटोप्लाज़म आहे उहो 80% पाणी जो ठहियल आहे। क़ुरान जो ही मिरेकल ॾाढो इंट्रस्टिंग आहे। 28 नवंबर 1967 में पुल्सर स्टार जे साउंड खे डिस्कवर कयो वियो। ही आहे उहो आवाज़। ईअं लॻी रहियो आहे त ॼण को दरवाज़े खे नॉक करे रहियो आहे। क़ुरान में इन स्टार जो ज़िक्र 1400 साल पहिरियां ई करे छॾियो हो। हिन आयत में स्टार जो नालो तारिक लिखियो वियो आहे। तारिक जो मतिलबु आहे धक हणणु। हिन साउंड ते अगरि तव्हां गौर कंदो त ईअं लॻंदो ॼण को दरवाज़े खे धक हणी रहियो आहे। क़ुरान में हिन तारे खे चमकण वारो तारो चयो वेंदो आहे, जीअं पुल्सर स्टार हूंदो आहे। 19th सेंचुरी में इहो डिस्कवर कयो वियो आहे त असांजे प्लानेट जे चौधारी लेयर्स आहिनि, जेके हिन खे प्रोटेक्ट कंदियूं आहिनि, पर क़ुरान हिन खे 1400 साल पहिरियां ई ॿुधाए छॾियो हो। उन खां अलावा एम्ब्रियोलॉजी खे बि 100% एक्यूरेसी सां गॾु क़ुरान एक्सप्लेन कयो आहे। उन खां अलावा क़ुरान जे चैप्टर नंबर 6 में ॿुधायो वियो आहे त हज़रत इब्राहिम जी क़ौम सिज, चंड ऐं तारनि जी पूॼा कंदी हुई। रिसेंटली आर्कियोलॉजिस्ट इहो डिस्कवर कयो आहे त हिन रीजन जा माण्हू सच में हिननि जी पूॼा कंदा हुआ। पर इंट्रस्टिंग ॻाल्हि हीअ आहे त हीअ नॉलेज हज़ारनि सालनि ताईं गुम रही। हाणे रिसेंटली ई हिन खे 20th सेंचुरी में डिस्कवर कयो वियो आहे। मॉडर्न साइंस ही डिस्कवर कयो आहे जॾहिं इंसानु कूड़ हणंदो आहे त हिन जे दिमाग़ जो हिसो, जंहिंखे सिंगुलेट गायरिस चवंदा आहिनि, जेको उन वक़्तु इस्तेमालु थींदो आहे, पर क़ुरान में हिन खे अॻु में ई ॿुधायो वियो आहे। जेकॾहिं हू बाज़ न आयो त ज़रूरु असां हिन जा पेशानी जा वार पकड़े छिकींदासीं, उहा पेशानी जेका कूड़ी ख़ताकार आहे। हिन खां अलावा बि ॾिठो वञे त इंसानु पंहिंजी अखि जे प्यूपल खे कंट्रोल नथो करे सघे। हीउ करणु इंसान जे लाइ साइंटिफिकली इम्पॉसिबल आहे, पर जॾहिं इंसानु कूड़ हणंदो आहे त उन जी अखियुनि जो प्यूपल डायल्यूट थींदो आहे। यानी तव्हां खे इंसान जी अखियुनि मां ॼाणे सघो था त उहो इंसानु कूड़ हणी रहियो आहे या सच। ऐं इहो ई अलाह क़ुरान में फरमायो आहे। अलाह अखियुनि जी ख़यानत खे ॼाणे थो ऐं उन खे बि जेको सीने में लिकाइनि था। ही हुआ क़ुरान जा कुझु मिरेकल्स। उन खां अलावा बि क़ुरान जा काफ़ी मिरेकल्स आहिनि, जंहिं ते असां वरी कंहिं ॾींहुं ॻाल्हि कंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।